नाजरीन, कासमाबाद हैदराबाद में समाजी तंजीम सोसाइटी फॉर वुमेन राइट्स एंड डेवलपमेंट ट्रस्ट तरफां 2 रोज़ा क्रिकेट टूर्नामेंट जो प्रोग्राम रखियो वियो। पहिरें ॾींहं ते नूर मोहम्मद गर्ल्स हाई स्कूल कासमाबाद में गर्ल्स क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें कलंदर लाल शहबाज टीम पहिरीं पोजीशन ऐं शाह लतीफ़ टीम ॿी पोजीशन माणी। प्रोग्राम जी सदारत तंजीम जी सदर समाजी अॻवान अदी नज़ीर कुरैशी कई, जॾहिं त महिमान ख़ास आयशा इमरान ऐं प्रिंसिपल मैडम रुबीना सिद्दीकी, आदिल चांडियो, साजिदा काज़ी, मेमुना डाहरी, ज़ीनत चांडियो, नज़ीर बानो लाशारी, सदफ कीरियो, मुर्क काज़ी ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में पहिरीं ऐं ॿी पोजीशन माणींदड़ टीमनि में इनामी ट्रॉफीज़ ऐं मेडल विरहाया। प्रोग्राम में पहिरीं ऐं ॿी पोजीशन माणींदड़ टीमनि में इनामी ट्रॉफीज़ ऐं मेडल विरहाया विया ऐं महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे सोसाइटी फॉर वुमेन राइट्स एंड डेवलपमेंट ट्रस्ट तंजीम जी सदर समाजी अॻवान अदी नज़ीर कुरैशी चयो त छोकिरियुनि में रांदियुनि जो रुझान वधणु घुरिजे। हिन घुट ऐं ॿूसट वारे माहौल खे रांदियुनि ज़रिए ख़ुशियूं पखेड़े मात ॾेई सघिजे थी।